ॻाल्हि माण्हू जी ऐं माण्हुनि में मोती दाणे जी कजे त सभु माण्हू मोतियुनि मणिया, पर मूंखे उहे वणिया जिन दाग़ न ॾिनूं दोस्ती में। भली को मञे या न मञे, पर दौरे खीर जहिड़ो अछो उजरो सच इहो आहे त अमीन साईं तूं ई असांजे रूह जो आवाज़ बणिजी गुंजियो आहीं ऐं तव्हां ई हज़ारे बेतरतीब धड़कंदड़ दिलनि जी तर्जुमानी कई आहे। सालनि खां ई सिकजा सॻा सीने में सांडींदे असां बि तव्हांजूं मिठियूं लोरियूं ॿुधंदा बि वियासीं, वॾा थींदा बि वियासीं ऐं जॾहिं वॾा थियासीं त कुझु वेझड़ाप जी हुजत कंदे तव्हांजे लिखणनि मां लफ़्ज़ ऐं तिर्द चुराए कचा फिका लफ़्ज़ लिखण बि सिखी वियासीं। तारीख़ 3 जुलाई 1965 में बदीन ज़िले जे तालके मातली में ॻोठ अली मोहम्मद नोड़ियो में साईं अली मोहम्मद नोड़ियो जे घर आंगण में जनम वठंदड़ अमीन जॾहिं वॾो थियो त अमीन अरबाब जे नाले सां सॼी सिंध जे कन में झुमक बणिजी लुॾंदो रहियो ऐं सॼी सिंध खेसि सीने में समाए छॾियो आहे। खणी जो वास्तनि जे वड़ में वेढ़जी वॾो थी वियो हुजे, पर विसारियो गोमदो कोली बि न हूंदसि जेको कपरी मोरी खां पोइ सलेमान पौड़ जे स्कूल मां पढ़ी जॾहिं सांदे फ़क़ीर जे ढोरे खां बजाणे जे घर अॻियां बढ़जे वण हेठां सुभाणे स्कूल जी मोकल जी दुआ घुराईंदो हो ऐं न विसरिया हूंदसि साईं इस्माइल पौड़ जा चांबक जेके साईं खेसि स्कूल जे कचे होमवर्क तां हया हुआ ऐं हिन खे उहो बि यादि हूंदो चाचे खबड़ खान रंद जे चोरी कयल बसर ते खेसि हयल चमाटूं। हिन उहो बि कोन विसारियो हूंदो दवा जे शीशनि खे ढगा करे ऐं पोयां डोर सां नास जे ख़ाली डॿे जी गाॾी काए हलाइण। मातली हाई स्कूल खां पोइ हैदराबाद जे बोली सीना गज़ाली हाउस सिंध ऐं मेरान यूनिवर्सिटी बि यादि हूंदसि ऐं यूनिवर्सिटी में रेडियो सेट लिकाइण, रेडियो सेट जी कंपेरनि जी नकल वर्जाए पंहिंजो आवाज़ ठाहिण, हॉस्टल जी कुंड में मोह विझी फुर्सत में ॻाल्हाइण ऐं रेडियो तां पहिरियों भेरो वञण ऐं तलफ़ुज़ जी कचाई सबबु नाकाम मोटण, अख़बारी दुनिया में सहाफ़त जी सींद संवारण ऐं सहाफ़त खां पोइ रेडियो ते अचण सभु यादि हूंदसि। रेडियो ते कंपेयर, मेरान टीवी ते न्यूज़ कास्टर ऐं डायरेक्टर डॉक्यूमेंट्रीज़ तौरु ख़िदमत सरअंजाम ॾींदड़ अमीन वाकई अमीन आहे। धरती मुंहिंजी सरती दर खुलियो ई रहियो, लथो पे लार तां सूरज जहिड़ा किताब लिखी सिंध जे हर हथ में पढ़जंदड़ अमीन जो आवाज़ जॾहिं समन सरकार जे पुठनि मां पंधु करे रतल राज़ी शाह घोट ॾांहुं वेंदे जॾहिं मलकानी शरीफ़ मां गुज़रे थो त आऊं बि चयो ॾियां वे केॾां थो वञे ही राति हाणे आ ठरी, पोइ वरनि या न वरनि ही वक़्त जा कांटा वरी, हू नदी जे पेट में ॾिस चंड जो लेटी पवण, पाण बि घारे छॾियूं का घड़ी फुर्सत भरी, पोइ वरनि या न वरनि ही वक़्त जा कांटा वरी। अणॾिठे जूं अणगणियूं मोहबतूं तोड़े जो सॼी सिंध अमीन सां करे थी, पर उन्हनि लखनि में हिकु नालो मुंहिंजो बि हुअण करे दिलि चाहियो त कुझु उन ते लिखिजे जंहिं दर दर जे दर्दनि खे लिखियो ऐं हवाउनि में हथ लोॾे सभिनी जा घर घर दस्तख़त ॾिनूं ऐं हवाउनि में उमाड़ियल खोड़ सारा प्यार न को साणस वेझड़ाइप थी आहे ऐं नई कॾहिं रूबरू दर्शन थियो आहे। हयाती जे 52 सालनि में ॿुधंदे ऐं नई कॾहिं रेडियो सेट ते ख़त लिखी अहसासु ॾियारियो अथमि त आऊं बि तव्हांजे आवाज़ अंदाज़ ऐं लिखणनि जे ॿिज मां फुटी को ॿूटो थियणु चाहियां थो ऐं तव्हांजे पेचरनि ते पंधु करणु सिंध जा दर्द ॿुधाइण थो चाहियां। मदर आवाज़ रखंदड़ अमीन शाल तव्हांजा या सुर ऐं गुर सलामत रहनि। रब पाक तव्हांजे जीवन झोल जे खे गम जे ककरनि खां आजो रखे, जिते बि जो सुखिया हुजो। सनावला शेराणी, मलकानी शरीफ़।